बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। निहायत ही काबिल एहतराम असांजी भेण MLA अदील नफीसा शाह साहिबा, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट खैरपुर नवाब हसन साहब, असांजो MLA साईं जावेद शाह जिलानी साहब, असांजे MPA नंदोबा असांजो हलार वसान साहब, जनाब हुसैन शाह साहब, जनाब मुनव्वर वसान साहब, साईं खरत साहब, इतने मौजूद इन पंडाल में ऑफिसर्स कराची में मुसक्कदार सेक्रेटरी MD मास ट्रांजिट, इतने मौजूद पंडाल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्करों, असांजूं भेनरूं, अस्सलाम वालेकुम जी भुट्टो। अज निहायत ही अहम ॾींहुं आहे। अज निहायत ही खैरपुर जे अवाम जे लाइ हिकिड़ो ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु खैरपुर जे अवाम जे लाइ हिकिड़ो ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु खैरपुर जेका की विरासत हुई